प्रेरितन जा कम अध्याय 26। राजा अग्रिपा जे साम्हूं पौलुस जो बचाव पक्ष। राजा अग्रिपा पौलुस खे चयईं, तोखे पंहिंजे बारे में ॻाल्हाइण जी इजाज़त अथई। इन ते पौलुस पंहिंजो हथ वधाए ऐं पंहिंजे बचाव पक्ष में ईअं चवण लॻो, हे राजा अग्रिपा, जेके इल्ज़ाम यहूदिन मुंहिंजे मथां लॻाया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ में सफ़ाई ॾियण जे लाइ अॼु मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। ऐं इहो मुंहिंजो सौभाग्य आहे, ऐं ख़ासि करे इन लाइ बि कि तोखे यहूदी रीति रिवाजनि ऐं वाद विवादनि जे बारे में ॾाढो सुठी तरह ख़बर अथई। इन करे मां तोखां इहा वेनती थो कयां कि तूं मुंहिंजी ॻाल्हियूं ध्यान सां ॿुध। मुंहिंजो जीवन नंढपण खां ई पंहिंजी यहूदी जातीअ जे विच में ऐं यरूशलेम शहर में ई गुज़रियो आहे। इन करे सभिनीनि यहूदियुनि खे इहा ख़बर आहे कि मुंहिंजो जीवन कहिड़े तरीक़े जो हो। यहूदी मूंखे शुरूआति खां सुञाणींदा आहिनि, ऐं अगरि उहे चाहिनि त इहा गवाही ॾेई सघंदा आहिनि कि कीअं मां पंहिंजे धर्म जे सभिनीनि खां कट्टर पंथ जे अनुसार, यानी हिकु फरीसीअ जे रूप में जीवन बितायो आहे। ऐं जेको वाइदो परमेश्वर असांजे पूर्वजनि खां कयो आहिनि, उन जे मथां आशा रखण जे करे अॼु मुंहिंजो मुक़दमो हली रहियो आहे। इन वाइदे खे हासिल करण जी आशा जे करे ई असांजा 12 ई कुल राति ॾींहुं उत्साह सां भरिजी करे परमेश्वर जी आराधना कंदा रहिया आहिनि। हे राजा, इन आशा जे करे ई यहूदियुनि जे द्वारा मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाया था वञनि। तव्हांखे इन ॻाल्हि ते विश्वास करण में एॾी मुश्किल छो थी थिए कि परमेश्वर मुअलनि खे जिंदो कंदो आहे? सो इन करे मां बि पहिरियों ईअं ई सोचींदो हुउमि कि यीशु नासरीअ जे नाले जो विरोध करण जे लाइ ॾाढो कुझु कयां। ऐं ईअं ई मां यरूशलेम शहर में कयो बि। मां मुख्य याजकनि खां अधिकार हासिल करे ॾाढनि ई यीशुअ ते विश्वास करण वारनि खे जेल में विझी छॾियो, ऐं इन्हनि खे मारे छॾण जी सहमतीअ में मां बि शामिल थींदो हुउमि। मां हर हिकु प्रार्थना घर में वञी करे विश्वासिन खे सजा ॾियारींदो हुउमि, ऐं यीशुअ जी निंदा कराइण जे लाइ उन्हनि सां ज़ोर ज़बरदस्ती बि कंदो हुउमि। मां उन्हनि जे ख़िलाफ़ में गुस्से सां एतिरो पागल थी वियो हुउमि कि ॿाहिरनि शहरनि में बि वञी करे विश्वासिन खे सताईंदो हुउमि। पौलुस जे हृदय परिवर्तन जो वर्णन। इन ई कम जे लाइ हिकिड़े दफ़े मां जॾहिं मुख्य याजकनि खां अधिकार ऐं इजाज़त वठी करे दमिश्क शहर ॾांहुं वञी रहियो हुउमि त हे राजा, मंझंदि जे वक़्तु रस्ते में वेंदे महिल मां आसमान मां सिज खां बि वधीक तेज हिकु रोशनी मुंहिंजे ऐं मूंसां गॾु हलण वारनि जे चौधारी चमकंदे ॾिठी। इहो सभु थींदे ॾिसी असां सभु हेठि ज़मीन ते किरी पियासीं। त उन वक़्तु मूंखे इब्रानी भाषा में इहे शब्द ॿुधण आया। मञो मूंखे कोई ईअं चई रहियो आहे, हे शाहुल, हे शाहुल, तूं मूंखे छो थो सताईं? मुंहिंजी इच्छा जे ख़िलाफ़ लड़ाई करे तूं पंहिंजे पाण खे ई नुक़सान थो पहुचाईं। इहो ॿुधी करे मां ईअं पुछियो, हे प्रभु, तूं केरु आहीं? प्रभुअ चयईं, मां यीशु आहियां जंहिंखे तूं सताईं थो। पर हाणे उथ ऐं पंहिंजे पेरनि ते बीह। मां इन मक़सद सां तुंहिंजे मथां प्रगट थियो आहियां कि तोखे पंहिंजो सेवक ऐं उन ॻाल्हियुनि जो गवाह मुक़ररु कयां जेके तूं मुंहिंजे बारे में ॾिसी चुको आहीं, ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जो बि जेके मां तोखे ॾेखारींदुमि। मां तोखे तुंहिंजी यहूदी जातीअ खां ऐं गैर यहूदियुनि खां बचाईंदुमि। मां हाणे तोखे उन्हनि वटि इन जे करे थो मोकिलियां ताकि तुंहिंजे द्वारा मां उन्हनि जूं अखियूं खोलियां कि उहे अंधेरे मां ज्योतीअ जी तरफ़ अचनि ऐं शैतान जे सामर्थ जे वश मां निकिरी परमेश्वर जी तरफ़ मुड़नि, ताकि उहे पापनि मां माफ़ी पाए करे उन्हनि जे विच में जॻहि पाइनि जेके मुंहिंजे मथां विश्वास करे पवित्र थिया आहिनि। पौलुस जो पंहिंजे कमनि जो वर्णन करणु। सो हे राजा अग्रिपा, इन करे मां इन स्वर्गीय दर्शन खां पंहिंजो मुंहुं न मोड़ियो, पर पहिरियों दमिश्क शहर जे, पोइ यरूशलेम शहर जे, पोइ यहूदियुनि जे क्षेत्र में ऐं गैर यहूदियुनि माण्हुनि खे बि इन ॻाल्हि जी घोषणा कई कि पंहिंजे पापनि खे मञी ऐं उतां मुड़ी करे परमेश्वर वटि अचो ऐं अहिड़ा कम कयो जंहिंसां इहो साबित थिए कि तव्हां पंहिंजे पापनि खे मञी करे परमेश्वर वटि मुड़िया आहियो। इन ॻाल्हियुनि जे करे ई यहूदियुनि मूंखे मंदर में पकिड़े करे मारे छॾण जी कोशिशि कयूं, पर अॼु ताईं मां परमेश्वर जी सहायता सां मज़बूत बीठो आहियां ऐं हर उहिदे वारे माण्हूअ जे साम्हूं, चाहे उहो वॾो हुजे या नंढो, उन्हनि खे पंहिंजी गवाही ॾींदो रहंदो आहियां। ऐं जेके ॻाल्हियूं भविष्य वक्ताउनि ऐं मूंसां बि चयूं आहिनि कि ईंदड़ वक़्त में उहे पूरियूं थींदियूं, उन्हनि ॻाल्हियुनि जे अलावा मां ॿियो कुझु बि न चवंदो आहियां। उहे ॻाल्हियूं इहे आहिनि कि मसीह खे तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं, ऐं उहो ई सभिनीनि खां पहिरियों मौत मां ज़िंदो थी करे असांजी यहूदी जातीअ में ऐं गैर यहूदियुनि में ज्योतीअ जो प्रचार कंदो। जॾहिं पौलुस पंहिंजे बचाव पक्ष में इहो सभु चई रहियो हो
त राज्यपाल फेस्तुस वॾे आवाज़ सां पुकारे करे उनखे ईअं चयईंसि, हे पौलुस, तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी वियो अथई। ॾाढी पढ़ाईअ तोखे पागल करे छॾियो आहे। इन ते पौलुस उनखे चयईं, हे आदरणीय फेस्तुस, मां पागल न आहियां, पर मां त सचाईअ जूं ऐं उचित ॻाल्हियूं करे रहियो आहियां। राजा अग्रिपा खे बि इन ॻाल्हियुनि जे बारे में ख़बर आहे जंहिंजे साम्हूं मां बिना डप जे ॻाल्हाए रहियो आहियां। मूंखे इहा पक आहे कि इन्हनि ॻाल्हियुनि मां कोई बि ॻाल्हि राजा खां लिकियल कोन्हे, छोकी इहे ॻाल्हियूं कंहिं कुंड में न घटिजियूं आहिनि। हे राजा अग्रिपा, छा तूं भविष्य वक्ताउनि ते विश्वास कंदो आहीं? हा, मूंखे ख़बर आहे कि तूं विश्वास कंदो आहीं। इहो ॿुधी राजा पौलुस खे चयईंसि, तूं छा थो सोचीं कि थोरे ई वक़्त में तूं मूंखे यीशु मसीह जे मथां विश्वास करण जे लाइ मनाए वठंदे? इन ते पौलुस राजा खे चयईंसि, चाहे थोरे ई वक़्त में या ॾाढे में, मुंहिंजी त बसि परमेश्वर खां इहा प्रार्थना आहे कि ख़ाली तूं ई न, पर जेके बि ॼणा अॼु हिते मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहिनि, उहे सभु बि उअं ई थी वञनि जीअं मां आहियां, सवाइ इन जंजीरुनि में ॿधिजण जे। पोइ राजा अग्रिपा, राज्यपाल फेस्तुस, बिरनीके ऐं जेके उन्हनि सां गॾु उते वेठा हुआ, उहे सभु उथी बीठा ऐं अदालत मां ॿाहिरि निकिरी करे पाण में इहो सलाह मशवरो करण लॻा कि इन ते अहिड़ो कोई गुनाह न कयो अथईं जंहिंजी वजह सां इन खे मौत जी सज़ा मिले या जेल खाने में विधो वञे। राजा अग्रिपा फेस्तुस खे चयईंसि, अगरि इहो रोम जे महाराजा वटि दरख़्वास्त न करे हा त इहो क़ैद खाने मां मुक्त कयो वञे।